अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अवांजो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तों, चवंदा आहिनि त व्लॉग में जेको आहे टाइम ॾियणो पवंदो आहे, रोज़ु जेको आहे वीडियो यूट्यूब ते ॾियणो पवंदो आहे ऐं दोस्तनि ते शेयर करिणो पवंदो आहे। मां सम्झां थो पियो त मां 6 ॾींहं जेको आहे अव्हां खां जेको आहे ग़ैर हाज़िर रहियो आहियां ऐं अव्हां खे वीडियो कोन ॾिनो आहे। ऐं हिकिड़ो कारण आहे त मुंहिंजा साईं मां 6 ॾींहं जेको इहे हुया मुंहिंजा, 2 ॾींहं त सफ़र में रहिया मुंहिंजा ऐं 4 ॾींहं जेको आहे पंहिंजो लाहौर हुयुसि, तबलीगी इज्तिमा ते, राइब जे इज्तिमा ते वियल हुयुसि, जंहिंजे करे मां को वीडियो शेयर न करे सघियुसि। बहरहाल ओॾा जेका लोकेशन हुई मां अव्हां ताईं दोस्तनि उहा शेयर कई आहे। ऐं जीअं पंहिंजे ॻोठ पहुतो आहियां ऐं ईअं ई वरी पंहिंजो जेको सिलसिलो आहे पंहिंजो मुहबत वारो उहे हलाईंदासीं इनशाला। पंहिंजो सिलसिलो इहो मुहबत वारो क़ाइमु दाइमु रहंदो इनशाला अज़ीम। ऐं अॼु जेको मुंहिंजो प्रोग्राम आहे, अॼु मुंहिंजो प्रोग्राम आहे त सुभाणे जेको मुंहिंजा दोस्त आहिनि राहिल मलिक ऐं अफ़ज़ल सुमरो साहिबु, उनजो ऐं असांजो टिनिनि दोस्तनि जो हिकिड़ो कॉमेडी असांजो यूट्यूब चैनल आहे ARS कॉमेडी जे नाले सां। उन ते असां फ़नी वीडियोज़ रखंदा आहियूं, बहितरीनु वीडियोज़ रखंदा आहियूं ऐं हिकिड़ो तमामु बहितरीनु वीडियोज़ मां रखां पियो उनजी रिकॉर्डिंग जे लाइ। सुभाणे दोस्तनि सां मुलाक़ात कंदासूं ऐं उहो दोस्तनि खे जेका रिकॉर्डिंग वारो सिलसिलो हूंदो उहे अव्हां ताईं जेका मेकिंग हूंदी उहा ते शेयर कंदासूं। ऐं हुनखां अलावा तव्हां दोस्तनि खे मां गुज़ारिश कंदो हलां त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ऐं सत्तार काज़ी व्लॉग्स खे ऐं ARS कॉमेडी खे तव्हां ॾिसो। उन्हनि में जेके कमियूं कोताहियूं आहिनि त तव्हां कमेंट करे सघो था ऐं मुंहिंजे वीडियो खे दोस्तनि ताईं शेयर कयो, पंहिंजो रायो ॾियो त मां अव्हां खे वधि खां वधि तफ़री मुहैया कंदुसि ऐं जिते जिते वेंदुसि अव्हां खे जेको आहे हीअ व्लॉग्स अव्हां खे ॾेखारींदो रहंदुसि, अव्हां जी वीडियो शेयर कंदो रहंदुसि। त मुंहिंजा साईं सुभाणे मुलाक़ात कयूं था दोस्तनि सां, त दोस्त किथे कहिड़े हंधि उहो फ़नी वीडियोज़ ठाहींदा ऐं तमामु फ़नी वीडियोज़ आहे त तव्हां खिली खिली ऐं मूंखे त जीअं अफ़ज़ल सुमरो साहिबु ॿुधायो त अहिड़े जेको आहे सिचुएशन आहे हिकिड़ी वीडियो जी, उन्हनि मूंखे ॿुधाई आहे त मां इनशाला सुभाणे जिते हुते पहुचंदासीं उहा वीडियो अव्हां ताईं सुभाणे न परी थी शइ त उहा तव्हां वटि पहुची वेंदी आहे, तव्हां उहो बि ॾिसी सघो था। जी हाँ दोस्तो, अॼु असांजो जेको ARS कॉमेडी जे नाले सां हिकिड़ो वीडियो रिकॉर्डिंग जे लाइ असां हिते आयल आहियूं। रेती रोड ते बीठल आहियूं, रेती रोड होबावड़ो ऐं मेहताब कलोड़ी जी जेका हीअ सैलून आहे जिते असां हीअ जेको आहे हिकिड़ो कॉमेडी बहितरीनु कॉमेडी जेको आहे हिकिड़ो वीडियो ठाहियो आहे। उनमें असां जेके कैमरामैन, जेके एक्टर या जेके डायरेक्टर आहिनि जा मां उन्हनि सां अव्हां जी मुलाक़ात करायां थो ऐं मां पहिरियां त उन्हनि जो शुक्रियो अदा कंदुसि जंहिंजी शॉप आहे मेहताब हुसैन कलोड़े साहिब सां अव्हां जी मुलाक़ात करायां थो, अव्हां खे ॾेखारियां थो। हीअ आहे उहा शॉप, हीअ असांजो जेको आहे हीअ सामान रखियलु आहे जंहिंमें असां हीअ ट्राईपोड वग़ैरह ऐं हिन ट्राईपोड ऐं हीअ जेका बैग आहे कैमरा बैग ऐं जेकी असीं आया आहियूं रिकॉर्डिंग जे लाइ असां सां जेके हिन में वीडियो जो जेको आहे असांजो जेको डायरेक्टर आहे ऐं जेको असांखे माशाअल्लाह सुठो रिस्पॉन्स ॾिए थो, असांखे सम्झाए थो पियो, अफ़ज़ल सुमरो साहिबु वेठल आहिनि ऐं हुनखां गॾोगॾु असांजा बहितरीनु एक्टर बि आहिनि ऐं अॻवाड़े जा मशहूरु शख़्सियत राहिल अहमद मलिक साहिब बि वेठल आहिनि जेके मूंसां हिन कैरेक्टर में हिननि वॾो साथ ॾिनो। ॾिसो पिया, हीअ असांजो दोस्त आहे न्यू दोस्त असांजो, हूअं पुराणो आहे पर असांजी हिन फील्ड में ड्रामा फील्ड में पहिरियों दफ़ो इन थियो आहे। मुंहिंजा 2 टे जेको आहे मूं ARS कॉमेडी जेको असांजो हीअ जेको चैनल आहे यूट्यूब चैनल आहे उन ते हिन भाऊ सां मूं खोड़ सारा फ़नी वीडियोज़ कया आहिनि ऐं माशाअल्लाह हीअ जेको असां अॼु जेको हीअ फ़नी वीडियोज़ जेको कंदासीं उहो माशाअल्लाह ज़बरदस्त फ़नी वीडियोज़ आहे ऐं जेको अव्हां दोस्तनि खे पसंदि बि ईंदो ऐं दोस्तनि खे तमामु ॾाढो पसंदि ईंदो। अगरि उहो पसंदि अचे त उनजे लाइ मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि असांजे हिन ARS कॉमेडी चैनल खे जेको आहे तव्हां सब्सक्राइब कयो ऐं उनमें जेकी कमियूं कोताहियूं आहिनि या को आइडियो आहे या अञा का वधीक तव्हां असांखे मशवरो ॾियणु चाहियो था
त पोइ उन में असांखे तव्हां कमेंट में लिखो त बाबा हिन में हीअ कमी पेशी आहे, त असां नेक्स्ट वारे वीडियो में उन कमी खे असां पूरो कंदासीं। ऐं मां निहायत शुक्रगुज़ार आहियां असां जेके हिन शॉप ते जेका हीअ सैलून आहे, जेका असां हीअ सैलून वठीसीं, ऐं उनजो मां शुक्रिया अदा कंदुसि मेहताब करोड़ साहिब जो। हीअ आहिनि असांजा मेहताब करोड़ साहिब। दोस्तो हिन भाऊ जी वॾी महिरबानी आहे जो हिन असांखे साथ ॾिनो। ऐं मूं इन जेको हीअ वीडियो कंदासीं उन में हिन भाऊ जो कैरेक्टर बि रखियो आहे, भाऊ बि आहे हुन वीडियो में। अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो, जे अगरि पसंदि अचे त उनजे लाइ असांखे कमेंट में बि ज़रूरु कंदा। तेसीं ताईं मां खां वठंदुसि इजाज़त। अल्लाह वाहे।